हिते IBA सखर में गुलनि जी नुमाइश जारी आहे। हर साल फ्लावर एग्ज़िबिशन थींदी आहे। हिन भेरे मरहूम निसार अहमद सिद्दीकी जेको IBA सखर जो बानी हुयो उन जे नाले सां उन जे यादि में फ्लावर एग्ज़िबिशन थी रही आहे। अचो त हिते मौजूदु शागिर्दनि एडमिनिस्ट्रेशन ऐं हिन एग्ज़िबिशन में आयल माण्हुनि सां गुफ़्तगू कयूं त हू हिन एग्ज़िबिशन मां कीअं महसूस थी रहा आहिनि। अचो त हिननि सां गुफ़्तगू करियूं। जब भी IBA का नाम आता है तो उसके साथ ज़ाहिर है सखर लगता है, मेरे शहर का नाम आता है और इसको इस हद तक पहुंचाने में और इसको इतने बुलंदियों पर पहुंचाने में हमारी पूरी टीम और ख़ास तौर पर निसार अहमद सिद्दीकी मरहूम साहब, आपके जो भी यहाँ पे रहे हैं, आपके फैकल्टी मेंबर्स, आपकी पूरी टीम, उन्होंने दिल और जान से काम किया है। हमने कुछ अरसे में 1 बिलियन जो है वो मैंग्रोव ट्रीज लगाए हैं और ये कोई वो एक सिर्फ अल्फाज की हद तक नहीं है बल्कि ये मौजूद हैं और जिसमें वर्ल्ड जो है रिकॉग्नाइजेशन भी उसमें हमें मिली है और फिर उसको मज़ीद कुछ सालों में 2 बिलियन तक लेके जाएंगे। और ख़ास तौर पर शहरों में अर्बन फॉरेस्ट जो है वो एक विजन है मेरे चेयरमैन बिलावल का, जिसको हमने बेहतरी की तरफ लेके जा रहे हैं। कराची में कर रहे हैं, हैदराबाद में कर रहे हैं, दीगर शहरों में, बल्कि आपने अभी देखा होगा कि ये जो हमारे नहरों की पात थी जिन पर इंक्रोचमेंट था, जिनको हटाया गया, वहाँ पर भी हमने उनको ये प्लान बनाया और एक जो 3-4 किलोमीटर का पूरा एक पैच है जिसमें कल भी कमिश्नर साहब भी साथ थे और हम लोग वहाँ पे आपने देखा होगा आते जाते कि उसको बड़ा बना रहे हैं। इसमें सरसब सिंध और फिर फेडरल गवर्नमेंट का एक प्रोग्राम है ग्रीन पाकिस्तान का, उसको हमने प्रायोरिटी दी हुई है। टारगेट्स जो हैं सेट किए हुए हैं हमने अपने डिपार्टमेंट्स को, दीगर को वो कहा हुआ है कि वो चीज़ें जो नज़र आए वो सिर्फ ये ना हो कि बुक्स में हो बल्कि वो विजिबल हो और उनका एक रिकॉर्ड भी रखा जाए। साईं खुर्शीद अहमद शाह साहब जिन्होंने बहुत ज़्यादा इसकी ऑनरशिप की, वो जहाँ भी रहे, फेडरल गवर्नमेंट में रहे या जब वो प्रोविंशियल गवर्नमेंट में या जिधर भी, उन्होंने हमेशा सपोर्ट की। मेरे चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने भी विजिट किया यहाँ पे, वो बहुत हमेशा बात करते हैं IBA सखर की, या हम सबको कहते हैं कि इनका ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट करें। तो हम आपके साथ हैं जी, सिंध गवर्नमेंट मुकम्मल तौर पर, और जो भी बात होगी हमारे स्टूडेंट्स के लिए, इस इंस्टीट्यूशन के लिए, इस यूनिवर्सिटी के लिए, उसमें हमें आप पीछे नहीं पाएंगे। साईं ही जेका अज हिते सखर IBA में फ्लावर्स एग्ज़िबिशन जो स्टार्ट करे रहिया आहियूं, ही जेके फ्लावर्स अॼु तव्हां ॾिसो पिया, कोई 15,000 गमला जेको आहिनि उहे हिन महिल तयारु आहिनि जेके हिन महिल एग्ज़िबिशन में रखिया विया आहिनि। ऐं उनखां अलावा कि 50,000 परमनेंट प्लांट्स आहिनि जेके लॻियल असां वटि, उहे परमनेंट बेसिस ते आहिनि। ऐं हिननि में कुझु असां वटि अहिड़ियूं वैराइटीज़ बि आहिनि जीअं बोगनवेला तव्हां अॻियां ॾिसंदव त हिकिड़े प्लांट में 6 कलर्स आहिनि हुन में। हाँ, अहिड़े हिसाब सां काफ़ी तव्हांखे हिते नई वैरायटी मिलंदी। ही कमु असां को अॼु खां 4 महीना पाण पहिरियां शुरू कयो आहे ऐं पंहिंजी नर्सरी डेवलप करे ऐं पाण तयारु कया आहिनि। असांजे जेके गार्डनर आहे ऐं उन सां जेको स्टाफ आहे उन्हनि गॾु इहो तयारु कयो आहे। हाणे बेसिकली त असांजो त क्वालिटी एजुकेशन जो कमु आहे, मेरिट क्वालिटी एक्सीलेंस असांजो हिकिड़ो स्लोगन आहे। ऐं असां चाहींदा आहियूं त असांजे इंफ्रास्ट्रक्चर में, असांजे तालीम में, असांजे हर शोबे में, एनवायरमेंट में असां क्वालिटी बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोड्यूस कयूं। त ही जेको एनवायरमेंट असां क्रिएट कयो आहे, इहो बि इन जो पर्पज़ बि इहो ई आहे त जीअं ही असांजे एजुकेशन खे सपोर्ट करे, असां हिकिड़ो अहिड़ो एनवायरमेंट पैदा कयूं जंहिंमें हिकिड़ो ख़ुशगवार माहौल हुजे, जंहिंमें असांजा स्टूडेंट्स, असांजा उस्ताद ऐं स्टाफ वारा जेके ॿिया स्टेक होल्डर्स अची ऐं हिकु क्वालिटी जे तरफ़ जेको आहे हिकिड़ो वधीक सपोर्ट मिली सघे हिन एनवायरमेंट मां।
अच्छा, क्वालिटी ऑफ एजुकेशन में त IBA जो तमामु वॾो नालो आहे मेरिट जे हवाले सां, हिन खे ग्रीन यूनिवर्सिटी जो बि दर्जो मिलियल आहे, उन हवाले सां बि असांखे ॿुधाइजो त उहो स्टेटस केरु ॾींदो आहे ऐं इहो स्टेटस बाक़ी मुल्क जे ॿियनि यूनिवर्सिटीज़ में बि कंहिंखे हासिलु आहे पहिरियों या ॿियो, या सिर्फ़ु IBA खे ई हासिलु? साईं, असांखे WWF हिकिड़ी सर्टिफिकेशन ॾिनी आहे ग्रीन कैंपस जी, ऐं जेका हिकिड़ी पाकिस्तान में बेस्ट कैटेगरी असांखे मिली आहे हिन जी ग्रीन कैंपस जी। उन में हिकिड़ो त असांजो जेको तव्हां ॾिसो था असां वटि माहौल तव्हांजे साम्हूं आहे ग्रीनरी, ऐं ॿियो असां जेको एनवायरमेंट लाइ कयो आहे उहो सोलर पावर प्लांट लॻाया आहिनि, जेके हिन वक़्तु 1 मेगा असां पंहिंजी बिजली प्रोड्यूस कयूं था, ऐं उन सां गॾोगॾु उनखे नेट मीटरिंग बि कई आहे त जेके असांजा इज़ाफ़ी यूनिट आहिनि असां सेप्को खे सपोर्ट था कयूं, ऐं उहे जॾहिं असांखे ज़रूरत पए थी त असां उहे वठूं था, ऐं को 3-4 महीना असांजो ज़ीरो बिलिंग अची वेंदी आहे, ऐं को असां 20-25 लख रुपया पर मंथ असां सेव कयूं था हिन मां पंहिंजे सोलर एनर्जी मां। त इहे सभु स्टेप्स जेके आहिनि असांजा ग्रीन एनवायरमेंट जे तरफ़ आहिनि, ऐं असां प्लास्टिक जो यूज़ बिल्कुलु ख़तमु कयो आहे हिते। असां वटि तव्हां ॾिसंदव त हर शइ जेका आहे उहा तव्हांखे हिकु त क्वालिटी वारी मिलंदी, ऐं ॿियो पेपरलेस मिलंदी। असां ERP यूज़ कयूं था, जंहिंजे करे असां जेको पेपर कंज़्यूम पियो थिए, जेको ट्रीज़ जेके घटि थींदा पिया वञनि, उनखे बि रोकण लाइ असां इहे स्टेप्स वरिता आहिनि। हीअ केसि ताईं नुमाइश जारी रहंदी, घणनि ॾींहंनि जे लाइ लॻल आहे फ्लावर एग्ज़िबिशन? हीअ नुमाइश साईं अॼु स्टार्ट कयूं पिया, फुल फ्लेज हले पई, ऐं इहा उमेदु आहे त मौसम साथ ॾींदी त हीअ अप्रैल ताईं असांजी हली वेंदी। त हीअ जेके सीज़नल फ्लावर्स आहिनि इहे डिपेंड कनि था असांजे टेम्परेचर ते, त असां उमेदु कयूं था त इहो अप्रैल ताईं ई फ्लावर्स असांजा जारी रहंदा, ऐं असां जेके बि असांजा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि जा पेरेंट्स आहिनि, नोटेबल्स आहिनि, सिटीज़न्स आहिनि, उन्हनि खे बि दावत ॾियूं था त हू अची विज़िट करे असां वटि महसूसु थियनि। IBA जी हिकु ॻाल्हि ख़ासि इहा बि आहे त मतिलबु जीअं असां वटि ख़ूबसूरत ॿार आहिनि गुलनि जहिड़ा, ईअं असां पंहिंजी कैंपस खे ॾाढो ग्रीनरी ऐं जेको न फ्लावरी ठाहींदा आहियूं। इन सां ईअं थींदो आहे त मतिलबु तव्हांजी मेंटल हेल्थ बि ॾाढी सुठी रहंदी आहे ऐं फिज़िकल हेल्थ बि तव्हांजी एक्टिव रहे थी। तव्हां ॾिसो इंसान जी फितरत आहे, उनखे कलर्स ऐं जेकी ग्रीनरी आहे उहा ॾाढी बूस्ट करे थी, न पॉज़िटिव रखे थी। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ियुनि गैदरिंग सां असां रिक्रिएशनल एक्टिविटीज़ खे प्रमोट कयूं था, ऐं उन सां गॾु गॾु ॿारनि जी जेकी फिज़िकल एंड मेंटल हेल्थ आहे उनखे बि एक्टिव रखूं था। एजुकेशन हिकु ॿी साइड आहे, इन खां अलावा असांजी साइड जेकी आहे उहा मेंटल हेल्थ आहे, विच इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट। आई बिलीव वी शुड क्लियरली लुक आफ्टर दिस एस्पेक्ट एज़ वेल। त ॾाढो सुठो लॻे थो, ऐं आउं हींअर पंहिंजी फ्रेंड्स सां गॾु आहियां, फैमिली सां गॾु आहियां, हिकु मिलण जो बि मौक़ो आहे, सो वी आर इंजॉइंग। IBA सां सची ॻाल्हि आहे त निसार अहमद सिद्दीकी साहब जी दोस्ती जे करे ऐं हुनजी इन हिकिड़ी IBA सां वेझो करण जे करे शुरू खां वठी मुंहिंजो IBA सां तमामु हिकिड़ो दोस्ताणो तालुक़ु रहियो आहे, ऐं मां हिते हमेशह ईंदो रहियो आहियां काफ़ी दफ़ा लेक्चर सिलसिले में। इतफ़ाक़ सां अॼु बि हिते IBA में मुंहिंजो लेक्चर रखियलु हो, जंहिंजे करे मां हैदराबाद मां आयुसि, पर हिते अची मूंखे इंतिहाई ख़ुशी थी। हमेशह ख़ुशी थींदी आहे, पर हिन दफ़े अॼु जीअं त हीअ बहार जी मौसम जी सेलिब्रेशन बि हिते आहे, ऐं जहिड़ो हिन यूनिवर्सिटी जो तालीमी माहौल मेरिट वारो आहे ऐं क़ाबिलियत वारो ऐं एक्सीलेंस वारो आहे, ओतिरो ई फितरी माहौल बि हिन यूनिवर्सिटी जो ॾाढो ख़ूबसूरत ऐं शानदार आहे। ऐं हुअण बि ईअं खपे त दुनिया में यूनिवर्सिटियुनि खां वधीक हसीन जायूं ॿियूं कहिड़ियूं हुअणु खपनि, जिते इल्मु हुजे उन खां वधीक ॿियो हसीन माहौल। त IBA सखर मां भायां थो त जीअं पंहिंजे तालीमी एक्सीलेंस में पाकिस्तान में तमामु हिकिड़ो उनजी वॾी रेपूटेशन आहे ऐं उनजी हिकिड़ी क़दुरु आहे, त ईअं पाकिस्तान जो सभ खां वधीक ग्रीन कैंपस बि IBA सखर जो आहे। त मूंखे हिते हमेशह अची ख़ुशी थींदी आहे। अॼु बि नौजवाननि सां लेक्चर हो, वाइस चांसलर सां बि हुयो, ऐं काफ़ी उस्ताद बि हुआ, सो उहो लेक्चर में बि ख़ुशी थी नौजवान खे ॾिसी, ऐं जेको हेॾा गुल ऐं बहकंदड़ माहौल ॾिसी तॾहिं बि ख़ुशी थी, ऐं मूंखे ख़ुशी आहे त मां
हिननि जी सेलिब्रेशन जेका आहे बहार जी उन में बि शामिलु हूंदुसि। ये बहुत अच्छा इवेंट है फ्लावर एग्जीबिशन का, एक बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है फॉर द फैमिलीज़, फॉर द स्टूडेंट्स टू कम इन। और ये जो है फ्लावर्स का जो या फूलों का एक बहुत ही पॉजिटिव इम्पैक्ट होता है हमारी मेंटल हेल्थ पे। तो आप लोगों से दरख्वास्त है कि आएँ और देखें, स्पेशली कोविड-19 के जो पेंडेमिक है इसके आफ्टर इफेक्ट्स जो हैं हमारी जहनी सेहत को इसने बड़ा इम्पैक्ट किया है। तो हमें अपने घर से निकलना चाहिए और ऐसे इवेंट में ज़्यादा से ज़्यादा आना चाहिए, क्योंकि इसकी एक बहुत पॉजिटिव इम्पैक्ट हमारे सेहत पे जो है वो पड़ता है, ख़ास तौर पे नौजवान नस्ल के लिए, यूथ के लिए। सखर IB यूनिवर्सिटी सिंध ऐं पाकिस्तान जो बेस्ट हिकिड़ो तालीमी अदारो आहे क्वालिटी एजुकेशन ऐं सिस्टम बिल्डिंग जे हवाले सां। ऐं सखर IB यूनिवर्सिटी एजुकेशन उहा बि क्वालिटी एजुकेशन आहे। देयर इज़ अ सिस्टम ऑफ ग्रेडिंग, इवेल्यूशन एंड टीचिंग एज़ पर सिस्टम हिकिड़ो हले थो पियो। नंबर 2 आहे कंजीनल ऐं पीसफुल इन्वायरमेंट फॉर एजुकेशन एंड स्टूडेंट्स लर्निंग। ऐं उन हवाले सां ही जेको बेस्ट ग्रीन ऐं कलरफुल फ्लावर्स जे इन्वायरमेंट में जेका हिते असांजे नौजवान ऐं को जनरेशन खे तालीम ॾिनी थी वञे पई, इहो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो यूनिक अदारे जी हैसियत रखे थो। ऐं हिन वक़्तु बि जेका सिद्दीकी साहब डेवलपमेंट कई आहे उन में सभु डिफरेंट टेक्नोलॉजीज़ इंट्रोड्यूस करणु ऐं बिज़नेस एजुकेशन हवाले सां IT एजुकेशन, इंजीनियरिंग एजुकेशन, उन में हिकिड़ो क्वालिटी सिस्टम आहे। ऐं हींअर असां बि हिन दावत ते आया आहियूं हिन ग्रीन ऐं फ्लावरिंग सेलिब्रेशन डे जे हवाले सां। मुंहिंजो ख़ुदि गुलनि सां वणनि सां प्यार आहे। मां मुख़्तलिफ़ जायुनि ते ट्री प्लांटेशन कंदो रहंदो आहियां ज़िंदगी में, जिथे बि अदारा। हिन अदारे सां मुंहिंजो आहे त 17 साल मां वाबस्तगी रही आहे। पायनियर बि मां आहियां। फर्स्ट डायरेक्टर जेको आहे हिते सॼो बिल्डिंग जी कंस्ट्रक्शन बि मूं कराई आहे ऐं हीअ पार्क स्टार्टिंग में मूं मेंटेन कया। हाणे फर्दर डेवलप ऐं ग्रीन थिया आहिनि जेके दी बेस्ट आहिनि पाकिस्तान में। सो असांजे नौजवान जे तालीम जे हवाले सां बहितरीनु हिकिड़ो ग्रीन इन्वायरमेंट डेवलप थियल आहे ऐं असीं चऊं था त नौजवान पंहिंजी महिनत कनि ऐं हिते क्वालिटी एजुकेशन हासिलु कनि। बीइंग अ स्टूडेंट असांखे सखर IB में अची हे गुल ॾिसी, रंग रंगीना गुल ॾिसी ॾाढो सुठो महसूसु थींदो आहे। स्टूडेंट आहियूं त स्टूडेंट जी लाइफ में हमेशह स्ट्रेस हूंदो आहे, स्टडीज़ जो बर्डन हूंदो आहे, असाइनमेंट जो बर्डन हूंदो आहे। त जीअं ई स्टूडेंट इंस्टीट्यूट में एंटर थींदो आहे, हे गुल रंग बिरंगी गुल ॾिसी उन्हनि जो माइंड फ्रेश थी वेंदो आहे ऐं उहे फोकस करे सघंदा आहिनि स्टडीज़ ते। ऐं ॿियो इन खां अलावा इहो आहे त असां वटि साइंस एग्ज़ीबिशन थींदी आहे, साइंस मेला थींदो आहे, पर फ्लावर एग्ज़ीबिशन किथे किथे थींदी आहे। ऐं फ्लावर एग्ज़ीबिशन मां त चाहींदमि त थियणु घुरिजे, छो त इहो इंस्पायरेशन बि आहे त असांखे हेल्दी इन्वायरमेंट मिलंदो ऐं काफ़ी सारी गुलनि जे बारे में नॉलेज बि मिलंदी। अॼु कीअं पियो लॻे IBA जे हिन ग्राउंड ते घुमंदे फिरंदे चो तरफ़ गुलदारी लॻी पई आहे, बहार जी मौसम आहे? सफ़ा सुठो पियो महसूसु थिए। रंग बिरंगी गुल ॾिसी असांखे काफ़ी नॉलेज बि मिले पई रंग बिरंगी गुलनि जे बारे में ऐं ॾाढो सफ़ा रिफ्रेशिंग इन्वायरमेंट आहे हिते ऐं असांजो काफ़ी स्टडी बर्डन बि घटि थी वियो आहे। हर तरफ़ जेको आहे त गुल ई गुल आहिनि ऐं असांखे स्ट्रेस हूंदो आहे, वाकई एक्टिविटीज़ वग़ैरह बि हूंदियूं आहिनि, लेकिन जॾहिं फ्लावर्स एग्ज़ीबिशन थींदी आहे न त मतिलबु क़िस्म जो पंहिंजी इंजॉयमेंट थी वेंदी आहे। तव्हां ॾिसी सघो था त हितां ॿाहिरां बि सिटीज़ मां बि जेके आहिनि न फैमिलीज़ अचनि थियूं ऐं इहा ई चीज़ आहे जेका असांजी यूनिवर्सिटी खे सभिनी यूनिवर्सिटीज़ खां न डिफरेंस थी बणाए, त इलाही इंजॉयमेंट थींदी आहे। उन खां अलावा असांखे इहा हिकु ख़ुशी हूंदी आहे त बसि हाणे असांखे ॾिसंदासीं फ्लावर्स वग़ैरह, त इलाही जेके स्टूडेंट्स उहे हिते ई रहिजी वेंदा आहिनि। सिर्फ़ु इन जे लाइ उन्हनि खे एक्साइटमेंट हूंदी आहे त असांखे सुहिणा गुल ॾिसणा आहिनि। मतिलबु शागिर्द जे लाइ तालीम सां गॾु ज़ाहिर आहे 2-2 कलाक जॾहिं उहो क्लास में वेहे थो त ॿाहिरि अची करे फ्रेश थो थी वञे ऐं हिकिड़ो ज़हन ते दबाव जेको आहे उहो घटिजी वञे। तमामु बहितरीनु उहो महसूसु थो करे उन खां बाद में, छाकाणि त इन खां अलावा न असांखे इन चीज़ जी वैल्यू थी ख़बर पए, प्लांट्स वग़ैरह जी वैल्यू थी ख़बर पए ऐं उन खां अलावा त बर्डन त हूंदो ई हूंदो आहे, लेकिन इन सभिनी खे ॾिसी करे न असां ॾाढो रिलैक्स फील कंदा आहियूं ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐसे इवेंट्स होने चाहिए बिकॉज हम स्टूडेंट्स के लिए भी
न्यू चीज़ है। पढ़ाई से अलावा हमें रिक्रिएशनल इवेंट्स मिलते हैं तो हमारा मूड अच्छा हो जाता है। सो देयर शुड बी मोर इवेंट लाइक दिस। Flowers, the beauty of nature. It happens every year. I think that it's very important to involve the students with extracurricular activities along with the academics. So it's a kind of different activity. You can see there are different students and all the person gather here to just enjoy the beauty of nature. Sakhar IBA is very inclined towards this flower exhibition. So every year Sakhar IBA held such kind of events, just like flower exhibition as you are seeing here. It's beautifully designed and to exhibit that flowers play a role in our life, and this lightning, this refreshes our mood. So I would suggest, or I would rather say, that all these universities and all these institutions should follow such kind of activities and to sow such kind of flowers, so that the greenery should be spread all over the Pakistan, not all over the Pakistan but all over the world. IBA सखर टॉप मोस्ट यूनिवर्सिटीज़ मां हिकिड़ी यूनिवर्सिटीज़ आहे न, इहो सभिनी सुञाणनि था ऐं ॼाणनि था। ऐं जंहिं महिल हिकु बंदो ॿाहिरों अचे थो हिकु डेली रूटीन मां, हिकु हेक्टिक रूटीन मां अचे थो ऐं उन खां पोइ हिते फ्लॉवर्स ॾिसे थो त उनजी जेके बि मूड स्विंग्स हूंदा नी, ख़राबु मूड्स हूंदा नी न, उहे अची करे हिते फ्लॉवर्स सां उनजो मूड स्विंग्स ते बि ॾाढा सुठा इम्पेक्ट पवनि था। माण्हू हिकिड़ो क्लास वठे थो, उन खां पोइ 2 हर्स जी क्लास खां पोइ हिकु ॾाढो बंदो मतिलबु न सोचींदो आहे, ॾाढो टेंशन में हूंदो आहे पंहिंजे असाइनमेंट्स खे वठी करे, पंहिंजे एग्ज़ाम्स खे वठी करे, त पोइ फ्रेग्रेंस उनजे मूड स्विंग्स ते, उनजे मूड्स खे ॾाढो बहितर करे छॾे थी न। बहार जे मौसम में त जीअं हवाऊं हलंदियूं नी त उनजे हिसाब सां ॾाढो सुठो लॻंदो आहे। जीअं तव्हां ॾिसो था फ्लॉवर्स, त इन्हनि जी जेकी फ्रेग्रेंस आहे उहा ॾाढी सुठो मूड्स ते न मतिलबु इफेक्ट कंदी आहे। सखर IBA सुञातो ई ग्रीनरी जे करे वेंदो आहे ऐं पंहिंजी ब्यूटी जे करे सुञातो वेंदो आहे। सखर IBA खे हिकु ग्रीन कैंपस आहे जेको मतिलबु स्टूडेंट खे प्रोवाइड करे थो ओवरऑल नेचुरल एनवायरनमेंट। त स्टूडेंट हिते अची करे मतिलबु एतिरो फ्रेश फील कंदा नी। सखर IBA अहिड़ा प्रोग्राम मतिलबु अहिड़ा इवेंट्स जेकी आहे हर महीने में कराईंदी रहंदी आहे, ताकि स्टूडेंट जेके नी रिफ्रेश रहनि ऐं पंहिंजी एक्टिविटीज़ एकेडमिक एक्टिविटीज़ में सही हिसो वठी सघनि। हे जीअं गुल ॾिसो था तव्हां चओ तरफ़, त स्टूडेंट जेके नी ख़ासि करे ॾिसण बि हितां जा माण्हू ऐं स्पेशली ॿाहिरों जा माण्हू हिते बहार जे मौसम में इंजॉय करण ईंदा आहिनि, ताकी उहे बि फ्रेश फील करे सघनि ऐं पंहिंजी फैमिलीज़ वग़ैरह सां टाइम स्पेंड करे सघनि। जीअं स्टूडेंट नी पंहिंजे फ्रेंड्स वग़ैरह सां मतिलबु हिन वेदर खे इंजॉय करे सघनि। गुज़िरियल तक़रीबन 4-5 साल खां हिते फ्लावर एग्ज़िबिशन लॻे थो। असां वटि तक़रीबन 40 खां 50 क़िस्मनि जा गुल आहिनि। हे असां जनवरी ताईं तयारु करे वेंदा आहियूं, हिन में असांजी टीम बि शामिलु आहे। ऐं हे सिस्टम जेको आहे असांजो अप्रैल ताईं हलंदो आहे, जंहिंमें शहर जा माण्हू या असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि सभु हिकिड़े सुठे माहौल जो मज़ो वठंदा आहिनि ऐं सुठी तरह सां इंजॉय कंदा आहिनि। असां जीअं असांजी तालीम सुठी आहे, असां अहिड़ो ई माहौल गुलनि में असां ॾिनो हुयो। गुलनि जी नुमाइश सखर IBA में शुरू खां वठी लॻंदी रहंदी आहे हर साल। मरहूम निसार में सिद्दीकी साहब जो त मतिलबु ज़ाती शौक़ु हूंदो हुयो, सॼो साल इहे गुल जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो साईं जी हिकिड़ी विज़न हूंदो त असांजे यूनिवर्सिटी में गुल ई गुल हुजनि। उहो हर साल वांगुरु थींदो रहे। हिन साल बि असां जेको डेडिकेट कयो आहे गुलनि जी नुमाइश, अॼु जंहिंजो इफ़्तिताह थी रहियो आहे, इहो साईं असां निसार में सिद्दीकी साहब लाइ हीअ शाम असां अॼु अरेंज कई आहे। ऐं इहा अॼु स्टार्टिंग आहे, सुभाणे ओपन फॉर ऑल आहे। फैमिलीज़ अचनि, भले शहर मां अचनि, मौज़िज़िन जेको बि अचे फैमिली वठी अचे, विज़िट करे IBA ॾिसे। ऐं इहा हल्दी 2-3 ॾींहं हल्दी तक़रीबन। IBA सखर हर साल गुलनि जी अहिड़े क़िस्म जी मौसम बहार में एग्ज़िबिशन कंदो रहंदो आहे, पर हिन दफ़े वारी जेका मौसम बहार आहे उनखे 4 चंड इन करे लॻी आहिनि जो मरहूम निसार अहमद सिद्दीकी साहब जे नाले हीअ एग्ज़िबिशन थियल आहे, जेको पाण हिकिड़ो हिन बहार शाह हर मौसम जो गुल हुयो। हिन दफ़े तमामु माशाल्लाह हिते मज़ो अची रहियो आहे, काफ़ी माहौल हिननि ज़बरदस्त डेवलप कयो आहे। निसार साहब हिकिड़ी बुनियाद विझी वियो आहे सखर में, जंहिं सखर जी लेवल वधाए छॾी आहे। सखर जी IBA हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे, ॿियो हिते अहिड़ियूं
पुरफ़िज़ा पुरसिहत अहिड़ियूं सरगर्मियूं थी रहियूं आहिनि जंहिंसां सखर सिर्फ़ु माण्हुनि न बल्कि ओसे पासे जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि हितां जे मयार खां वधी करे हिकिड़ो माहौल थो मिले जेको कराची लाहौर ऐं इस्लामाबाद में हूंदो आहे। पर हिते अल्हम्दुलिल्लाह निसार सिद्दीकी साहब जा असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे हिते हिकिड़ो अहिड़ो गिफ्ट ॾेई वियो आहे जेको नस्लनि ताईं यादि रखियो वेंदो। जैसे कि आप देख रहे हैं कि आज इधर हमारी यूनिवर्सिटी में फ्लावर की एग्जीबिशन है और ये IBA पहले ही बहुत ज़्यादा खूबसूरत है, इसके बाद इन्होंने यहाँ पे फ्लावर एग्जीबिशन किया है और यहाँ लाइटनिंग्स वगैरह की हैं, इसको डेकोरेट किया है। जैसे आपको पता है कि स्टडीज़ में बहुत ज़्यादा टफ है इधर, तो इसकी वजह से इन्होंने यहाँ पर एक छोटा सा एग्जीबिशन किया है और लाइट्स और ये फ्लावर्स की, ये बंदे को बहुत ज़्यादा रिलैक्सेशन दे रहा है और हमारा माइंड फ्रेश हो रहा है क्योंकि स्टडीज़ का बहुत ज़्यादा बर्डन होता है। सो दिस इज़ सो गुड एंड सो ब्यूटीफुल। आज जो IBA में फ्लावर एग्जीबिशन का प्रोग्राम हो रहा है बेस्ट है बहुत। यहाँ IBA में डाइवर्सिटी है, बहुत दूर दूर से लोग आते हैं, तो यहाँ वैसे ही हम पे पढ़ाई का बर्डन होता है, मगर इस तरह के जब IBA फंक्शंस कराती है तो हम बहुत रिफ्रेशमेंट हमें मिलती है, हम बहुत एक्साइटेड भी होते हैं और फिर पढ़ाई में अच्छे से कर सकते हैं। तो इहा जेका फ्लावर एग्जीबिशन आहे गुलनि जी नुमाइश आहे, इहा त सखर IBA यूनिवर्सिटी जी शान आहे। इन जे करे मतिलबु सखर IBA यूनिवर्सिटी खे अवॉर्ड बि मिलियल आहे नेशनल लेवल ते। ऐं उन खां पोइ इहा जेका गुलनि जी नुमाइश थी रही आहे ऐं हिन साल वारी हर साल थींदी रहंदी आहे, पर हिन साल वारी त जेका थी आहे उहा त ख़ासि करे प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी जी यादि में कई वई आहे, त इन करे इन जो शान बि कुझु वधीक आहे एंड उमेद आहे कि हमेशह अॻिते बि थींदी रहंदी। जी असांखे त इलाही सुठो थो लॻे ऐं असांजी पंहिंजी यूनिवर्सिटी आहे, असां BBA 8 सेमेस्टर में था पढ़ूं, सीनियर स्टूडेंट्स आहियूं एंड अबाउट टू ग्रेजुएट आहियूं, त असांखे इलाही सुठो थो लॻे त हिन टाइम में असांखे लाइ अहिड़ा मतिलबु प्रोग्राम्स थिया आहिनि ऐं असांजे लाइ एतिरी एग्ज़िबिशन्स रखियूं आहिनि, एतिरो एक्सपोजर मिलियो वियो आहे। सो वी आर वेरी थैंकफुल ऑफ सखर IBA, त असां लाइ इलाही सुठो एक्सप्लोर हिननि रखियो आहे। वैसे ॾाढो सुठो थो लॻे कि IBA अहिड़ा प्रोग्राम कराए थी, न्यू फ्लावर एग्ज़िबिशन कराए थी ऐं असां माना हाणे वैसे बि ग्रेजुएट थियण वारा आहियूं, लेकिन 2 साल थिया आहिनि त असां इहो ॾिसंदा आहियूं त ॾाढो सुठो लॻंदो आहे। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि सखर IBA में ऐं कोविड जी वजह सां माण्हू ॾाढा डिप्रेस थी विया हुया, त इहे फैमिली सां गॾु आया आहिनि, माण्हू इंजॉय करनि था ऐं इहे प्रोग्राम IBA में थींदा रहनि। ये हर साल सखर IBA यूनिवर्सिटी जो है इस तरह के इवेंट्स जो है ऑर्गेनाइज़ करवाती है और ये स्प्रिंग से रिलेटेड जो है हमारा फ्लावर एग्जीबिशन होती है और ये एक अच्छी नेटवर्किंग एक्टिविटी भी है। स्टूडेंट्स को जो है करिकुलम से हटकर जो है मतलब कैंपस में एक्टिविटीज़ करने का मौका मिलता है। दूसरा ये कि कोविड के बाद जो है ये पहला इवेंट है जो सखर IBA यूनिवर्सिटी ने अरेंज करवाया। लास्ट टाइम जो है वो कोविड की वजह से ये एक्सटेंड हो गया था और अब हमने ये अरेंज करवाया है। दूसरा ये कि डिफरेंट काइंड्स के यहाँ पर फ्लावर्स हैं जो कि यहाँ पर पोर्ट्रे किए जाते हैं। बाहर से भी गेस्ट और स्टूडेंट्स उनकी फैमिलीज़ आकर यहाँ पर विज़िट करती है। एक अच्छा इन्वायरमेंट होता है और एक डेली रूटीन से हटकर जो है एक एक्टिविटी होती है जिसमें बाहर से लोगों को और स्टूडेंट्स को एंजॉय करने का मौका मिलता है। जी हे कोविड खां बाद में हिकु ई असांजो एग्ज़िबिशन थियो आहे। पहिरियां बि थींदा आया आहिनि फ्लावर एग्ज़िबिशन, इलाही ख़ूबसूरत फ्लावर्स असां एग्ज़िबिशन उन्हनि जो कंदा आहियूं। कोविड खां बाद में हे असांजो पहिरियों फ्लावर एग्ज़िबिशन थियो आहे ऐं हे इदारे खे WWF ग्रीन कैंपस डिक्लेयर कयो आहे। त हर जॻह ते ॾिसंदो इलाही ख़ूबसूरत ॿूटा आहिनि ऐं पढ़ाई सां गॾोगॾु शागिर्दनि खे ॿियूं बि एक्टिविटीज़ खपनि, त हिते इलाही सुठो फील थींदो आहे जॾहिं असां ॿाहिरि ईंदा आहियूं, स्टडी कंदा आहियूं, पंहिंजे फ्रेंड्स सां वेहंदा आहियूं, त इलाही सुठो इंजॉय करण जो मौक़ो मिलियो आहे सखर IBA में। ऐं ॿाहिरि जी मौसम में आई थिंक अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ॿाहिरि जी मौसम में, छो त मतिलबु माण्हू घटि कनेक्ट थींदा आहिनि नेचर सां गॾु, त ॿारनि खे मौक़ो मिले थो पियो त इहे शयूं एक्सप्लोर करण जो पढ़ाई सां गॾोगॾु इहो बि इलाही ज़रूरी आहे। सखर में जेकॾहिं बहार जी झलक ॾिसणी हुजे त IBA सखर जो रुख करियो, छाकाणि त IBA सखर जंहिंखे WWF जे तरफ़ां ग्रीन यूनिवर्सिटी जो दर्जो त अॻु ई मिलियल आहे, पर बहार जी मौसम में
चो तरफ़ गुल ई गुल नज़र ईंदा आहिनि ऐं हिन वक़्तु बि IBA सखर में फ्लावर एग्ज़िबिशन जारी आहे जेका केतिरा ई ॾींहं हिते जारी रहंदी। पंहिंजी फैमिलीज़ खे बि IBA सखर में वठी अचो ऐं हू बि इंजॉय कनि। शागिर्दनि जे तरफ़ां तव्हां गुफ़्तगू ॿुधी, शागिर्दनि जी गुफ़्तगू ॿुधी, एडमिनिस्ट्रेशन जी गुफ़्तगू ॿुधी, तमामु हेल्दी क़िस्म जो जेको IBA सखर में माहौल आहे ऐं निसार अहमद सिद्दीकी जेको IBA सखर जो बानी आहे उन जी यादि में फ्लावर एग्ज़िबिशन लॻल आहे। निसार सिद्दीकी अॼु असांजे विच में मौजूदु न आहे पर उन जूं यादूं जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि ऐं जेसीं ताईं ही धरती, जेसीं ताईं इंसान जो वजूद जेको आहे उहो हिते मौजूदु आहे तेसीं ताईं निसार अहमद सिद्दीकी खे सुठनि लफ़्ज़नि सां यादि कयो वेंदो, छाकाणि त हुन IBA सखर जहिड़ो इदारो जेको आहे उहो तोहफ़े तौर ते ॾिनो आहे ऐं IBA सखर में ई उन बानी जे नाले सां हिन वक़्तु निसार अहमद सिद्दीकी जे नाले सां फ्लावर एग्ज़िबिशन जेका आहे उहा जारी आहे। कैमरामैन सिकंदर अली सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।